पॉइंट पॉइंट करे ठाहींदासीं। विटामिन ए जी घटिताई जे करे बीमारी कहिड़ी थींदी? नाइट ब्लाइंडनेस, छबकोरी। ठीकु आहे, हिनखे सिंधी में छबकोरी। राति जो दीद घटिजी वेंदसि। विटामिन बी जे बेरी बेरी, सोज। ठीकु आहे, बेरी बेरी 2 दफ़ा लिखंदव। सोज ख़ासि करे हथनि ऐं पेरनि जी सोज थींदसि। विटामिन सी जे करे स्कर्वी, मन मां रतु वहंदुसि। विटामिन डी जे करे रिकेट्स, टुकड़ा थी वेंदसि। विटामिन ए जे करे ब्लीडिंग, थोड़े धक लॻे ते रतु वहंदसि ऐं नक हीर बि थींदसि। ऐं मिनरल्स मां कैल्शियम ऐं जेको आहे लोह जे करे, फीरम ऐं कैल्शियम यानी लोह ऐं फीरम ऐं क्यूपर यानी कापर, ट्रामे जी घटिताई जे करे एनीमिया यानी रत जी ॻाढ़ा सेल घटिजी वेंदसि, साहु घुटिजंदुसि। आयोडीन जे करे ग्वाइटर यानी थायराइड गदूद या निड़ी सुजी वेंदसि। कैल्शियम जी घटिताई जे करे टीथ फॉर्मेशन जेका छा थींदी? डीफॉर्म थींदा, न ठहंदा। ऐं हॾनि जो मसइलो थींदसि, टीथ ऐं बोन जा मसइला थींदसि। ठीकु आहे, डीफॉर्मेशन। उन खां पोइ मैग्नीशियम करे मेमोरी जो मसइलो थींदुसि ऐं या जेको आहे ग्रोथ जा मसइला थींदसि। ऐं सोडियम जे करे ब्लड प्रेशर जा मसइला थींदसि, ब्लड प्रेशर ऐं ब्लड वॉल्यूम डिस्टर्ब थींदुसि। BP। थैंक यू।